पी जी गोला भी तॾहिं कंदो बाबा साईं जॾहिं रुस्तम खे ख़बर पवंदी त हुन जो पी हिते आयल आहे। रुस्तम ॿार नाहे जो सालनि जा साल पंहिंजे घर जी ख़बर न लहंदो हूंदो। हू पल पल जी ख़बर रखंदो हूंदो। कमाल खान पल पल जी ख़बर। कुझु ॾींहंनि में ई रुस्तम गोॾनि भर जी असांजे कदमनि में किरंदो। कमाल खान इहो मां तोखे ॾेखारींदुसि। उन ॾींहं जो मूंखे शिद्दत सां इंतज़ारु आहे बाबा साईं, जंहिं ॾींहुं रुस्तम खे निहतो करे मां पंहिंजे कदमनि में झुकाईंदुसि। कमाल खान उहो ॾींहुं हाणे जल्द अचण वारो आहे, जंहिं ॾींहुं रुस्तम खे असांजी दुश्मन जी सही ॼाण पवंदी। उन्हीअ पचाईंदो चिल्लाईंदो त मूसा खान सां फिटाए मूं वॾी ग़लती कई आहे। उन्ही ॾींहुं हुनखे अहसासु थींदो त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे, कारी हर ते पेर। रुस्तम खान किथे ईअं त न आहे मूसा खान असां सां चाल खेॾी रहियो हुजे? हाँ महमूद, हाँ मूंखे बि इहो ई ख़ौफ़ आहे त किथे मूसा खान मूंखां बदिलो वठण जे लाइ बाबा खे न निशानो पढ़ाए। रुस्तम पर जीअं मंज़ूर कयो ईअं को नंढो ॿार बि न करे। ख़बर नथी पए त मंज़ूर इहो कदम छो खयो। महमूद जेकॾहिं मंज़ूर लालच दिलि में रखी इहो कमु कयो आहे त पोइ मंज़ूर खे मुंहिंजे हथनि मां को बि नथो बचाए सघे, को बि न। अलाह भलाई कंदो रुस्तम, खुदा कंदो चाचा साईं सही सलामत ॻोठ वञी निकितो हूंदो। खुदा करे त ईअं ई हुजे, छो जो मां घणो कुझु विञाए चुको आहियां। हाणे मां बाबा खे विञाइण नथो चाहियां। खुदा करे बाबो सही सलामत हुजे, खुदा करे सही सलामत हुजे। शायद तुंहिंजे बुजुर्गनि तोखे वॾनि जो एतिराम करणु नाहे सेखारियो। एतिराम इज्जत ऐं भलाई जंहिंसां कंदे गिचीअ में पवंदई। सच थो चवीं, जेकॾहिं मां तव्हांजे भलाई लाइ सोचे हेॾां न अचां त तव्हां मूंखे हिन इंजाम ताईं कॾहिं बि न पहुचाए सघो हा। तो अञा पंहिंजो अंजाम ॾिठो ई नाहे। अञा त असां तोखे पंहिंजी महिमान नवाज़ी करायूं पिया। मां पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा करे चुको आहियां, इन करे तव्हां मूंखे मौत खां नथा ड्रेॼारे सघो। मौत तोखे मिले त खुश नसीब चइबे, असां त तुंहिंजी ज़िंदगी मौत खां बि बदतर बणाए छॾींदासीं। केरु कंहिंजी ज़िंदगीअ खे बदतर बणाईंदो इहा खुदा जी ज़ात ई ॼाणे थी। पर फिलहाल तुंहिंजी ज़िंदगी असांजी मुठीअ में बंद आहे। तव्हांखे इहो तकबर ऐं तव्हांजो गुरूर तव्हांखे मिटीअ में मिलाए छॾींदो, छो त तकबर ऐं गुरूर वारो खुदा जे आॾो टिके ई कोन। बस बंद कर पंहिंजी इहा तकरीर। अचे ही पेन पनो वठ ऐं जेको कुझु मां चवां उहो हिन ते लिख। जी बिस्मिल्लाह। हाणे ॿुधाए छा लिखां? लिख लिख हिन ते मुंहिंजा प्यारा पुट रुस्तम खान। मां हाणे ज़ालिमनि जे अज़ाब हेठां आहियां। हिननि मुंहिंजे जिस्म जी सॼी रत वहाए छॾी आहे ऐं मुंहिंजी इज़त मिटीअ में मिलाए छॾी आहे। पुट
पोड़ो जिस्म वधिक अज़ाब बर्दाश्त नथो करे सके जेकरे तोखे पंहिंजे पोड़े पीउ जी इज्जत ऐं जिंदगी जी परवाह आहे त पंहिंजे पोड़े पीउ जी जिंदगी जे सदके मूसा खान जे दर ते हलियो वञ ऐं पंहिंजे कयल गुनाहनि जी माफ़ी घुर तौबा ताइब थी नक रगड़ ऐं जेकॾहिं मूसा खान तोखे पंहिंजे दर जो कुत्तो करे रखे त बि इनकार न कजांइ जेकॾहिं मूसा खान तोखे चए त भौंकजांइ ऐं जेकॾहिं मूसा खान तोखे चए त उन्हनि जे पेरनि जा बूट बि चटजांइ पर हर हाल में पंहिंजे हिन पोड़े पीउ जी जिंदगी बचाइजांइ छो जो जेसी ताईं मां हिन ज़ालिमनि जी कैद में आहियां पल पल हर घड़ी मूंखे मुंहिंजी मौत जो एहसास रहे थो फक़त तुंहिंजो क़िबलो काबो ऐं एहतराम लाइ तुंहिंजो पीउ अहमद खान। हा लिखिजियो ॿियो कुझु हाणे नेठा पंहिंजी सही कर सही बि थी वई चए त पढ़ी ॿुधाए न इहा ज़हमत असां तोखे कोन ॾींदासीं अचे मुजीब पढ़ी ॿुधाए मुंहिंजा दलेर पुट रुस्तम खान सभ खां पहिरीं मुंहिंजे ज़िंदगीअ जो आख़िरी सलाम कुझु कुतनि हिक शींहं खे पिंजरे में बंदि करे ड्रेजारण जी कोशिश कनि पिया पर उन जो तव्हां उल्को न कजो खणी शींहं पिंजरे में बंदि ई छो न हुजे पर कुता उनखे ख़ौफ़ज़दा करे न सघंदा हा इहो ज़रूरु थींदो त अकेलो शींहं वलर कुतनि विच में रतो रत ज़रूरु थींदो थी सघे थो त विढ़ंदे विढ़ंदे मौत खे गले लाए पर आख़िरी दम ताईं चेहरे तां ख़ौफ़ जा तासुर न लहंदा उन्हीअ करे मां पंहिंजे आख़िरी वसियत तो ॾांहुं लिखी मोकिलियां थो जे मुंहिंजे जिस्म जा ज़रा ज़रा करे तो ॾांहुं मोकिलिन तॾहिं बि ज़ालिम जे दर ते झुकजांइ न ऐं दलेरनि जियां विढ़ंदो रहिजांइ ऐं मूंखे उमेद आहे त तूं दिलेर पुटु आहीं ज़ालिमनि खे उन्हनि जे अंजाम ताईं ज़रूरु पहुचाईंदे फ़क़ति तुंहिंजो पीउ अहमद खान हिनखे रतो रत करे छॾ ऐं इन जी रत सां रुस्तम ॾे ख़त लिखी मोकल जीअं ई रुस्तम पंहिंजे पीउ जी रत सिंघंदो पोइ हुनजो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो कमाल खान कॾहिं बि पीउ जे रत जी ख़ुशबू उन जे पुट खे न सिंघाइजाए ईअं न थिए जो रुस्तम तो मथां क़यामत खां अॻु में क़यामत किराए छॾे बस बस मुजीबा अञा हिनखे ॾिसी थो वेठो कमाल खान तव्हां ॿाहिरि वञो हिन पौड़े जी खल मां थो लहियां मुजीबा मां जॾहिं वापसि मोटी अचां त सॼो कमरो हिन पौड़े जी रत सां रंगियल हुजे ही कमरो तोखे रत सां रंगियल ई मिलंदो कमाल खान वॾा बाबा मेरे भेरा दा मोटरसाइकिल दा कम किथां पता उधर ते अड़े मोलू ये नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं बाबा असांजे ज़हन तो इलाही थियूं वञनि बाबा साईं तव्हांजे लाइ नंढड़ी ॻाल्हि आहे पर असांजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे वॾा बाबा इहा मोटरसाइकिल वाला कीअं महंगी थी आई हुन ॿी त मोटरसाइकिल मिलसी बि कान उधर ते पोइ हीअं कर मोलू सुभाणे निकिरी वञ ऐं खानूअ सां मिली चईसि त मूंसां मिली वञे वॾा बाबा सूदा सवेल निकिल वेसां उधर ते
भला इहा त पूरी पक थई न त मोटरसाइकिल आहे खानू वटि। वॾा मज्जू में को प्याखे त मेकणो खानो फुरगी पर जी आप वञ ओधर ते खपाए तो हूंदी ञते। बाबा खानू सां मिलंदासीं न, सॼी ख़बर पइजी वेंदी। पोइ बाबा सुभाणे साईं खानो खे न्यापो ॾियो था अचो। हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इहा ॻाल्हि उते न छेड़जो। वॾा बाबा भला बेवकूफ़ कोन्ही आ ओधर ते। कुर्बान वञा हुकुम कर। आचर खे छॾाइण जो वाइदो करे वेठो आहियां ऐं तोखे त ख़बर आहे खानू परदमाग वाइदे पालण लाइ पंहिंजो सिर बि कुर्बान करे छॾींदो आहे। खानू जेकॾहिं आचर खे छॾाइणो अथई त इहो कमु सिर्फ़ 2 माण्हू करे सघनि था, हिकु मूसा खान जंहिंसां असां ठहूं ई कोन, ॿियो माण्हू आहे दिलावर खान। उनमें एतिरी हुज ई न रखी अकबर, हुज ई न रखी। कुर्बान वञा कॾहिं कॾहिं माण्हू हुज रखी हलंदो आहे। एॾो वॾो कम खानू खर दिमाग़ हुजाइते माण्हूअ खां सवाइ ॿिए खे चई नथो सघे। भला कयूं को दिलावर खान जे मथां थोरो ऐं पोइ कमु चऊंसि। अकबर जेकॾहिं अकबर खे कुझु बि न थिए हा न त दिलावर खान जे मथां असांजो वॾो थोरो हुयो, वॾो। कुर्बान वञे असां त थोरो करे चुकासूं, जेकॾहिं हिन विच में मजू कमु ख़राब करे थो वञे त हिन में असांजो कहिड़ो ॾोह। खानू अकमल जे कातिलनि जो राज़ दिलावर खान जे मथां खोली छो नथो? ॿार नथी अकबर, ॿार नथी। जेकॾहिं असां इहा हक़ीक़त दिलावर खान जे आॾो पेश कईसीं न त दिलावर खान सम्झंदो त खानू वारा पंहिंजो दामन साफ़ करणु था चाहिनि ऐं हुन ॻाल्हि मथां एतबार न कंदो। कुर्बान वञे शायदि बि त हुनजे ॻोठ जा आहिनि न। मञा थो कुर्बान, मञा थो त शायदि हुनजे ॻोठ जा आहिनि, पर जेकी शायदि वीचारा आहिनि उहे ग़रीब मिसकीन पाप आहिनि, उहे कॾहिं बि दिलावर खान जे साम्हूं न ईंदा। पोइ हिन ॻाल्हि खे खणी छॾ, न सिर्फ़ दिलावर खान जे ॻोठ मां चोरी करे वरी उनखे ई मोटाए ॾींदासीं, इन खां वधीक को ॿियो थोरो। जे इहो राज़ सुभाणे खुली थो पवे त छा असां दिलावर खान जे आॾो मुंहुं खणी हलण जहिड़ा थींदासीं? न अकबर न। कुर्बान वञे इन मसइले जो ॿियो को हल ई न आहे। हल ज़रूर निकिरंदो कुर्बान, ज़रूर निकिरंदो। सची दिल सां जेकॾहिं रब खे यादि कर त उहो बि मिली वेंदो आहे। आचर खे छॾाइण कहिड़ो मसइलो आहे? असांखे हिकिड़ी फुर ॿी बि करणी पवंदी जेका घटि में घटि 8-10 लखनि जे बराबरि हुजे। जॾहिं न 8-10 लख वकील जे अॻियां रखी ऐं वकील जज खे ख़रीद कयो त इहो कमु असांजो थी वेंदो कुर्बान, थी वेंदो। ऐं हा जेकॾहिं जज नथो विकामजे त पुलिस अमले खे ख़रीद करे आचर खे जेल मां या कोर्ट मां भॼाइण इहो खानू घर दिमाग़ या को मसइलो ई न आहे। मायरा हाणे हिन घर में बेज़ार थी चुकी आहे। पोइ मां छा कयां? आस्ते आस्ते हिन हवेली में रहण जी आदत पइजी वेंदसि ऐं पाणे पोइ इहा बेज़ारी ख़तम थी वेंदसि। बाबा मां कैदी न आहियां। अम्मा तोखे कंहिं चयो आहे तूं कैदी आहीं? पोइ मूंखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त छो नथी ॾिनी वञे? अम्मा तोखे केतिरा दफ़ा सम्झायो आहे त ही शहर वारो माहौल न आहे। जेकॾहिं ही माहौल मूंखे सूट नथो करे त पोइ मूंखे शहर वञण जी इजाज़त ॾियो। कमाल खान भी हिते आहे, मां भी हिते आहियां, पोइ शहर में तव्हां सां गॾु केरु रहंदो? जे शहर वञण जी इजाज़त नथो ॾी त पोइ कुझु ॾींहंनि लाइ मूंखे इजाज़त ॾे त ॿाहिरनि ॾांहुं थी अचां। जेकॾहिं तूं वञे त भली वञ,
पर मायरा इते ही हूंदी। त पोइ घटि में घटि घड़ी पल लाइ घर खां ॿाहिरि वञण जी इजाज़त त ॾियो। मायरा हाणे पंहिंजो पाण खे हिन हवेली में सेट करे छॾ। बाबा जेकॾहिं तव्हांजी इहा शक्ति रही त मां पंहिंजो पाण खे कॾहिं मारे विझंदसि। मायरा मायरा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। ॿार नाहे तॾहिं त हिक हंधि वेही वेही बेज़ार थी चुकी आहे। तुंहिंजो कमु आहे मायरा खे सम्झाइण। जेकॾहिं ॿाहिरि वञण जी इजाज़त नथा ॾियोसि त कुझु न कुझु करे विझंदी। कुझु बि न कंदी, बसि ईअं मिड़ई धमकाए पई। जे तूं ज़िदी आहीं त हूअ बि आख़िर तुंहिंजी धीउ आहे। ठहियो हाणे ज़िद खे छॾ, रोंदी रोंदी अंदरि वञी सम्झाईंसि। ऐं पंहिंजो ज़िद ॾिसी ई कोन थो, ॼण असां घर खां ॿाहिरि निकिरंदासीं त माण्हू असांखे खाई वेंदा। चाचा तव्हां जबार वारनि खे सम्झायो न, मिल्कियत जी लालच में अची पाण खे विझनि की आड़ा में। अम्मा जे मुंहिंजी ॿुधनि हा त अॼु जी मंज़िल ते ई न हुजनि हा, पर मुंहिंजा छोरा जेसीं ताईं पंहिंजे लाइ मुसीबतूं खड़ियूं कोन था कनि इन्हनि खे सुकून ई कोन थो अचे। चाचा तबाही जे किनारे ते अची बीठा आहियूं, इन खां वधीक जेकॾहिं हिकु कदम बि खयूं त असां मां कोई बि बची न सघंदो। ओ मां इन्हनि खे इन ॻाल्हि जी परवाह ई न आहे, पोइ मरूं या बचूं हर हाल में मिल्कियत हासिल कयूं, पोइ छो न उन लाइ पंहिंजा सिर बि हलिया वञनि। चाचा मूसा ख़ान मिठल ख़ान खे बि सवत न ॾिनी, पोइ इहो इन्हनि खे कीअं सवत ॾींदो? अम्मा इन्हनि खे इहा ख़बर आहे त मूसा ख़ान असां खां ॾाढो आहे, पर मुंहिंजे छोरनि खे इहो हठ बि छॾे त। कहिड़ो हठ बाबा, कहिड़ो हठ? अबा इहो हठ जेको तव्हां सोचींदा रहो था। छा पिया सोचूं बाबा? मूसा ख़ान जी मिल्कियत। इहा मिल्कियत मूसा ख़ान जे पीउ जी न आहे, इहा मिल्कियत असांजे नाले थियल आहे ऐं असां हर हाल में इन मिल्कियत ते कब्ज़ो करे ॾेखारींदासीं। पंहिंजी मौत खे दावत ॾियो पिया पुट, पंहिंजी मौत खे। बाबा इहो महिरबानी करे पिटको छॾ, केरु कंहिंजे मौत खे दावत ॾींदो इहो वक़्तु ॿुधाईंदो वक़्तु। जॾहिं हक़ी मिल्कियत तव्हांजी आहे ई न त उन ते फॾो करणु अजायो आहे न। तूं हाणे घणी दादा नथी माठ करे वे, ॿियार न असांखे चुचकी त विझी वारनि मां हथ गीलियाई न छॾिया गुर ते। जेकॾहिं हक़ सच चवां थी त उन ते तव्हांखे कावड़ छो थी लॻे? भाॼाई भाॼाई मर्दनि जे विच में औरत जो कमु नाहे हूंदो, पर तूं ज़ोरीअ पादरनि खे कूर कूर थी करे। अड़े शर्म कर शर्म, भाॼाई मां जे आचार हूंदी आहे ऐं तूं हुन सां कीअं पियो थो मुखातिब थी? ॻाल्हाइण जो अरकान ई कोन्हे को। बाबा जॾहिं ॻाल्हाइण जो इरकान असां में न आहे त असां सां महिरबानी करे न ॻाल्हाईंदा कयो। अड़े वञी धूड़ पा, तव्हांखे त चङा ई चइजे ई न। बाबा मुड़ छो थो ॿियनि जे फटनि ते लूण मुड़के, माठ तोखे ईंदी कोन। बाबा तव्हां पंहिंजी ऐं असांजी इज़त ॾिसो, घर जो कमकार तव्हां संभालियो, ॿाहिरि असां छा था कयूं छा नथा कयूं इहो तव्हां असां ते छॾे ॾियो। चाचा मञीदा त कोन, बाक़ी अजायो ॻाल्हाए पंहिंजे मथे में सूर छो पिया विझो? ख़बर आहे मूंखे तव्हां सुंगड़ा आहियो। उते उते मानी टुकुर कर, उते वेठी साम्हूं। कुर्बान जी कुर्बान हो जाए। पंहिंजे वाइदे खे पूरे करण लाइ आचर खे जेल मां कीअं छॾायूं? आचर मां त एतिरा त केस आहिनि जो हुनजी आसानी सां ज़मानत न थी सघंदी। कुर्बान वञे उनखे जेल मां भॼाइण खां सवाइ ॿियो को बि चारो न आहे। उन लाइ 5-8 लखनि जी ज़रूरत पवंदी। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, ॿियो दाली रोड ते। जे इहा ॻाल्हि आहे त हुकुम कयो, वरी वञी को ॿियो दात आड़े चा। अकबर अॼु जो अॼु इन ही जांच में लॻी वञ, घटि में घटि 5-8 लखनि जो दात ताड़े अच। कुर्बान वञे एतिरा पैसा त बैंक फुरण वक़्तु हथ ईंदा। न न अञा कुझु अहिड़ियूं धुरियूं आहिनि जितां एतिरा पैसा हथ अची सघनि था। जेकॾहिं अहिड़ियूं धुरियूं आहिनि त जांच करे वठ।
त हली ॾेई था अचनि ॾारो। मोलो यो ओचितो अची थो मथां कड़को करी कॾहिं खनू खर दिमाग़ जे हितां मुफ़्त न मारजी वञी। हा बाबा मेरी असारे मथूं रहमदी नज़र करो ओधर ते ॻाल्हि कर हिते वरी कीअं पतो आई लुंडियूं लताड़ण लाइ। बाबा वॾे बाबे आखे त खानू को आख ते मिनण मिल वञे ओधर ते। ठीकु आहे मोलू तूं वञी रह सघे च मां कंहिं बि वक़्तु पहुची वेंदुसि। बाबा मेरी असारी पार तई ओधर ते घबराए न मोलू मां कुत्तन